नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे सांगड़ रोड ते DSP जे बंगले जे भर में मेनपुड़ी जी फैक्ट्री ते छापो हयो वियो आहे, जंहिंमें हज़ारनि जी तादाद में मेनपुड़ियूं हथ कयूं वियूं। ह्यूमन राइट्स जी टीम मेनपुड़ियुनि जी फैक्ट्री ते छापो हणी सहाफ़ियुनि, शहरनि ऐं पुलिस खे इतला ॾिनो आहे। छापे दौरान हज़ारे मेनपुड़ियूं ऐं तमाकू जा कटा हथ कया विया आहिनि। इतला बावजूद पुलिस काफ़ी वक्त गुज़रण बाद पहुती है। छापे दौरान ह्यूमन राइट्स जी टीम ऐं शहरनि फैक्ट्री में कम कंदड़ 11 मुलाज़िमनि खे सोगो करे वरितो आहे। इन मौके ते गुटके जी फैक्ट्री में कम कंदड़ हैदराबाद जे रवासी मुलाज़िम आकाश ठाकुर, राजू बाबू ऐं ॿिनि साफ़ियुनि खे ॿुधायो आहे त गुटके जी फैक्ट्री में केतिरनि ई महीने खां हिते खिपरो में हलंदड़ आहे, जंहिंजा मुलाज़िम हैदराबाद जो सेठ हमीद हिकु हफ़्तो बाद बदिली कंदो रहे थो। हिन चयो आहे त फैक्ट्री सेठ हमीद जी आहे, जेको हिते जे माण्हुनि ऐं ॿिनि जी मिली भग सां इहो कारोबार करे रहियो आहे। हिते गुटको तैयार करे खिपरो समेत ॿिनि शहरनि ॾांहुं सप्लाई कयो वञे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।